ॿी अहम ख़बर अवां खे छटे मां ॾींदासीं, जिते तारीख़ी ढंढ कींझर ते जे हिक हिस्से ते कब्ज़ो कंदड़ जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया छटे मां, जिते तारीख़ी ढंढ कींझर जे हिक हिस्से ते कब्ज़े करण जो जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे छटे मां केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही सां। जी महबूब, अपडेट कजो। जी, तारीख़ी ढंढ कींझर जे हिक वॾे हिस्से ते साइट वारे इलाइक़े में हफ़्तो अॻु में जेको कब्ज़ो कयो वियो हो, उहो कब्ज़े में केस में अञा ताईं का ख़ासि पेशरफ़ न थी सघी आहे। सिर्फ़ु मशीन, शावल मशीन ऐं ॿ ड्राइवरनि खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। उन खां पोइ जेके मुख्य जवाबदार नामज़द थियल आहे जो हनीफ़ सोलंकी, उन सां गॾोगॾु उन जा जेके साथारी आहिनि, पुष्टपनाही कंदड़, उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। केस में ख़ासि पेशरफ़ न थियण जे ख़िलाफ़ जेका मक़ामी जेके आहिनि कींझर, जंपी, छटे जे जेके सुञाणपुरनि जो हिन वक़्तु एहतिजाजी मेराको जारी आहे उन कब्ज़े वारे हंध ते, छाकाणि जो कब्ज़ो अञा ताईं न कयो वियो आहे। कींझर बचाव एक्शन कमेटी जो बाज़ाब्ता तौर ते ऐलान कयो वियो आहे। उन हवाले सां चपाव ॾिनो वियो आहे त जेकॾहिं कब्ज़ो ख़तमु न करायो वियो, जिते बंदि ॾिनल आहे, ऐं ख़ासि तौर ते मुख्य जवाबदार जेको हिकु रिटायर्ड कामोरो ॿुधायो वञे थो, उन समेत केस में नामज़द कयल जेके जवाबदार आहिनि, कब्ज़ागीर आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वियो, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई। त 28 जून